असांजी आज़ादारी इमाम हुसैन अलैहिस्सलाम क़दीमी आहे कई सदियनि खां वठी ही तलके दौड़ जे ॻोठ मेवाल खान मरी यूसी अब्दुल्ला खान में जेका थी रही आहे हिनजो सिलसिलो असां वॾनि खां वठी हींअर ताईं क़ाइमु कयो पियासीं। ही यूसी अब्दुल्ला खान लुंड जे ॻोठ मेवाल खान मरी जो हिकिड़ो क़दीमी सदियनि पुराणो असांजा वॾा अबा परॾाॾा जीअं असांजे पाड़े जा ॻोठ अब्दुल्ला खान लुंड जे पंहिंजे ॻोठ में बि आज़ादारी आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं न्याज़ जो तमामु बागली खान तालपुर जो ॻोठ बि क़दीमी रहे जीअं त हे असांजे ॻोठ मेवाल खान मरी दे 97 नसरत यूसी अब्दुल्ला खान लुंड में वाहिद मिलत तशय्युअ जो ही ॻोठ आहे जेको मां सम्झां थो 80-85 साल खां हिते हर साल 10 मुहर्रम ते हिते आज़ादारी जो सिलसिलो हलंदो रहंदो आहे ऐं पंहिंजो सीना ते बि थींदी आहे, मजलिस जो प्रोग्राम थींदो आहे। हिते हे पैगाम आहे वक़्त जे यज़ीदनि जे ख़िलाफ़ त हे जेका आज़ादारी आहे हीअ असांजे शहर जा ऐं हे असांजो एहतजाज आहे वक़्त जे ज़ालिमनि जे ख़िलाफ़ ऐं एहतजाज जारी छा रहंदो। इन खां अलावा ही असांजे पसगिरदाई में अहले सुन्नत जा काफ़ी ॻोठ आहिनि जिन जा माण्हू जिन जा मोमिन मोहबत अहल बैत में हिते शिरकत कंदा आहिनि ऐं तमामु बहितरीन अंदाज़ सां प्रोग्राम जेको आहे सो हर साल 10 मुहर्रम ते ऐं पंहिंजे मंज़िल ते मक़सूद ते पहुचंदो आहे। इन पाड़े श्री आहिनि जिन खोसा बिरादरी आहे प्यार आहिनि तमामु बहितरीन तरीक़े सां असांजे प्रोग्राम में शिरकत बि कंदा आहिनि ऐं पंहिंजो पैगाम बि ॾींदा आहिनि त असां वटि यकजहती आहे मक़सद हुसैन ते हुसैनी मिशन ते असां हिकिड़े प्लेटफॉर्म ते गॾु असां वटि का बि फ़िरक़े वारियत न आहे, का बि मज़हबी लिसानियत न आहे। हे जेको बि जुलूस ॾिसो था हिन में शिया सुनी सभु गॾु आहियूं हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते आहियूं।